अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज न्यूज़ से गॾावयां संझा सैयद। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। पाकिस्तान के अफगानिस्तान में तेज़ी सां बिगड़जंदड़ सूरत हाल ते ख़दशा आहिनि ऐं भारत सदाईं अफगानिस्तान में स्पाइलर जो किरदारु अदा कयो। को बि मुल्क पाकिस्तान खां वधीक अफगानिस्तान में अमन जी क़याम जो हामी नाहे। अफगानिस्तान जी मौजूदा हालतुनि सबबि पाकिस्तान में पनाहगीर जी ॿोॾ पाकिस्तान ईंदो। पाकिस्तान वधीक अफगान पनाहगीरनि जो दबाव बर्दाश्त नथो करे सघे। अफगानिस्तान अमन कॉन्फ्रेंस मुअतल न पर मुलतवी थी हुई। कॉन्फ्रेंस जी नई तारीख़ जो ऐलान जल्द कयो वेंदो। जांच मुकमल थियण ताईं अफगान सफ़ीर धीउ खे असां सां सहकार करणु घुर्जे, पर ॾींहुं तर्जुमान ज़ाहिद हफ़ीज़ जी मीडिया ब्रीफिंग। इलेक्शन में फ्रॉड रोकण जो हल टेक्नोलॉजी आहे। टेक्नोलॉजी की मदद से पाकिस्तान में शफ़ाफ चूंडू कराईंदासीं। पाकिस्तान में 30 लाख अफगान पनाहगीर आहिनि। असांजो असल कम शहरनि की ज़िंदगियूं आसान बणाइण आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो इस्लामाबाद में तकरीर की खिताब। ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस की कार्रवाई। एक दहशतगर्द मार्च वियो। एक दहशतगर्द के ज़ख़्मी हालत में गिरफ्तार किया वियो। दहशतगर्द सां फायरिंग की ॾेवट में नाइक ज़ियाउद्दीन शहीद थी वियो। ICR मौजूद गिरफ्तार दहशतगर्द इंकशाफ कयो आहे त हू फौजी चेक पोस्ट ते हमले की रिथाबंदी करे चुका हुआ। पाक फौज दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। तालिबान अफगानिस्तान के बे अहम तरीन शहर कंदार से कब्जो कर वरितो, पर ॾींहुं मीडिया मौजूद गलती हिरात में मुकम्मल तौर तालिबान के कंट्रोल में अची चुका। तालिबान के कब्जे हेठि आयल सूबनि जो अंग 12 थी वियो। तालिबान गादी वारे शहर ॾांहुं तेज़ी सां वधी रहिया आहिनि ऐं तालिबान काबुल खां रुॻो 130 किलोमीटर परे आहिनि। सिंध सरकार ज़मीनूं वफ़ाक़ खे ॾियण खां इनकार करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त सिंध में 1965 ऐं 1971 में छॾियल मुतलका मिल्कियतूं कंहिं बि सूरत में नीलाम थियण न ॾींदासीं। बंगालियुनि ऐं ॿियनि पारां सिंध में छॾियल मिल्कियतूं रुॻो सिंध जी आवाम जूं आहिनि। छॾियल मिल्कियतूं वफ़ाक़ी सरकार या कंहिं जे पीउ जूं न आहिनि। PTI ऐं MQM सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बंदि कनि। वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे, रद्द कयूं था। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 99 मरीज़ फौत विया। 4691 नवां केस ज़ाहिर। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केस जी शरह 7.76% रही। NCOC मूजिब कोरोना विघे फौतुनि जो अंग 24,266 थी वियो। मजमूई केस 10,99,213 ताईं पहुची विया। 3,937 मरीज़ सिहतयाब थी विया। सिंध के गादी वारे शहर कराची समेत सॼे सूबे में अॼु कोरोना SOPs तहत कारोबार बंद। बस ऐं रेलगाॾियुनि में 50 सैकड़ो मुसाफ़िर SOPs सां सफ़र करे सघिया। शिकारपुर की दहशतगर्दी टोड़ अदालत में गड़ी। तेगो के कचे में शहीद थियल पुलिस एहलकारन के केस की ॿुधणी। तेगो ते गाणी अदालत में पेश। पुलिस एहलकारन के कत्ल केस जो फरियादी ऐं शाहिद अदालत में पेश न थिया। पुलिस तरफ़ा एक ASI रिपोर्ट खड़ी अदालत पहुतो। पुलिस पारां ॿियनि रूपोस जवाबदारनि बाबति इश्तिहार ॾियण जी इस्तदा। ASI अदालत के एसराई ते जवाब न ॾेई सघियो। SHO के नोटिस जारी। तेगो तेगाणी जो चवणु आहे त सियासी इंतकाम जे करे कूड़ा केस दाख़िल कया वञनि था। चकबरसा पुलिस पारां मुक़ाबलो जणाए नौजवान के मारण वारो मामलो कोट मोहम्मदाबाद
वासी नौजवान गुलाम मुस्तफ़ा सूमरो के घर में कोहराम एहतजाज मकतूल के बाद चवणा है तो पुलिस भाव के बेगुनाह गिरफ्तार करे आज़ादी लाइ 20,000 रुपया घुरिया न ॾियण ते भाव के कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए क़त्ल कयो वियो आहे। आला इख़्तियारनि खे अपील आहे त मामले की अदालती जांच कराई वञे। घोटकी वेझो 10 ॾींहं अॻु शैंक बंद वटि ॻोठ मौलवी यूसुफ चाचड़ पतड़ वारे इलाइक़े दरिया में ॿुॾी वियल 2 नींगरनि जो पतो न पियो। नींगर जब नवाज़ मीराणी ऐं साजननी मीराणी जा लाश न मिली सघिया। दादू में रेलवे फाटक पर नुंड बिरादरी की बिंदुरियुनि में झेड़ो फायरिंग में वार्ड पीनट समेत 4 ॼणा ज़ख़्मी। वासणो गुल हसन बबर के गणपतोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शहरनि हिकु जवाबदार के पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। फायरिंग सबब इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। चूंकि अस्पताल में वेमला आयल गुरहारी औरत डॉक्टरानी न हुजण सबब फौत थी वई। फौती औरत शहजादी महराणी के वारसनि सोना शहजादी डॉक्टरानी न हुजण ऐं सेठियात नसुल जी गफ़लत सबब फौत थी वई आहे। भाऊ खोसो भरपासन इलाइक़नि में उड़ी की वबा ते ज़ाब्तो न आयो। वधीक कबाड़ी फौत गुरसईद खान जखराणी में उड़ी विगे 6 मरियम मरहीटो हयाती न्याय वेठी। 2 हफ़्तनि दौरान उड़ी विगे हिकी घर जा 4 ॿार फौत थी चुका। गुपचाणी भरसां नवाब शाह दौड़ रोड ते ट्रक ट्राली पलटी। हिकु ॼणो फौती जी सुञाणप गुरताज मोहम्मद मुगैरी वासी ज़ाकिर मुगैरी तौर थी। सिंध समेत सॼे मुल्क में सुभाणे आज़ादी जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण लाइ तयारियूं उरूज ते पहुची वियूं। जंहिं आज़ादी जे मौक़े ते नंढनि वॾनि शहरनि में इमारतूं घर ऐं घिटियूं सावनि झंडनि ऐं झंडनि सां सिंगारियूं पियूं वञनि। स्टॉलनि ते क़ौमी झंडनि बेजिस टोपनि ऐं शर्ट जी ख़रीदारी में ॿार नौजवान तोड़े औरतूं दिलचस्पी वठी रहियूं आहिनि।